बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालूनी नंबर 1 जे तरफां सर मेंबर सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर सर عنايت लاشاري जी तरफां खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे सेट। हाणे सेट जो आहे, अॻिते असां टॉपिक पढ़ंदासीं मेंबरनि या रुकननि जो कंहिं सेट सां तालुक़ हुअणु। कंहिं बि हिकु मेंबर जो या रुकन जो कंहिं बि सेट सां तालुक़ हुअण खे असीं छा चवंदासीं? मेंबर या रुकननि जो कंहिं सेट सां तालुक़ हुअणु। प्यारा ॿारो, फ़र्ज़ु कयो असां वटि हिकिड़ी हिकु क़िस्म जी झग आहे। हाणे चए थो झग जे सेट जे अंदरि हीअ छा आहे? गिलास मौजूदु आहे। असां चवंदासीं गिलास जेको आहे तालुक़ रखे थो कंहिंसां, हिन झग जे सेट सां, झग ऐं गिलास जे सेट सां। जेकॾहिं मां हीअ पेन खणी वठां ऐं तव्हांखे ॿुधायां त पुटु हीअ जेका पेन आहे हिन सेट सां तालुक़ रखे थी, त तव्हां चवंदव साईं इहो इन सां तालुक़ नथो रखे। असां रियाज़ी में इन्हनि शयुनि खे कीअं पढ़ंदासीं ऐं कीअं सम्झंदासीं, उन जे लाइ असां टॉपिक पढ़ंदासीं मेंबरनि या रुकन जो कंहिं सेट सां तालुक़ रखणु। यादि रखो, कंहिं बि सेट जे रुकन जो सेट में मौजूदु हुअण या तालुक़ रखण लाइ हिकिड़ी निशानी इस्तेमालु कबी आहे। उन निशानी खे असां चवंदासीं हीअं। हीअ जेको आहे न ई आहे, न नंढी ई आहे, न वॾी ई आहे। असल में इहा जेका निशानी आहे, इहा निशानी असल में ही ग्रीक ॿोली जो लफ़्ज़ जी निशानी आहे, जंहिंखे असां चवंदासीं एप्सिलॉन। छा चवंदासीं पुटु? एप्सिलॉन। ठीकु आहे, ई निशानी इस्तेमालु कबी आहे। हाणे चए थो कंहिं बि रुकन जो सेट में मौजूदु न हुजण या तालुक़ न रखण लाइ असां वरी ॿी निशानी इस्तेमालु कंदा आहियूं, साॻी निशानी इस्तेमालु कंदा आहियूं, बसि इन जे मथां सिर्फ़ु कांटो ॾींदा आहियूं। ठीकु आहे पुटु? चए थो कंहिं बि सेट जो रुकन जे सेट में मौजूदु हुजण या तालुक़ ॾेखारण लाइ असां निशानी इस्तेमालु कंदा आहियूं ई वांगुरु। ई वांगुरु हिकिड़ी निशानी आहे जंहिंखे असीं चवंदासीं एप्सिलॉन नॉट। ऐं जेकॾहिं कंहिं बि रुकन जो सेट में मौजूदु न हुजण या तालुक़ न रखण लाइ त पोइ कहिड़ी निशानी इस्तेमालु कंदासीं? ही निशानी इस्तेमालु कबी आहे। फ़र्ज़ु कयो मिसाल नंबर 1 आहे, चए थो जेकॾहिं b बराबरि आहे उन जे रुकननि जे 2, 4, 6, 8 जे, त पोइ 2 तालुक़ रखे थो b सां। असां चवंदासीं हीअ जेको 2 आहे उहो कंहिंसां तालुक़ रखे थो? b सां। या असां वरी इनखे ईअं लिखंदासीं त 2 जेको आहे उहो तालुक़ रखे थो कंहिंसां? e सां। 2 छा आहे? तालुक़ रखे थो कंहिंसां? e सां। ठीकु आहे प्यारा ॿारो, मिसाल नंबर 2 में ॾिसंदासीं जेकॾहिं b जा रुकन आहिनि 2, 4, 6, 8, त पोइ 3 जेको आहे b सां तालुक़ रखे थो या नथो रखे। त इन जे लाइ असां 3 जेकॾहिं b सां तालुक़ रखे थो त असां निशानी इस्तेमालु कंदासीं ही। जेकॾहिं तालुक़ नथो रखे त पोइ कहिड़ी निशानी इस्तेमालु कबी? ही। हाणे ॾिसो 3 हिन में आहे, b बराबरि आहे 2, 4, 6, 8 जे। ही चए थो 3 जेको आहे, हीअ जेको 3 मौजूदु आहे मेंबर, असल में हिन b जे कंहिं बि सेट जे अंदरि, b जे सेट जे अंदरि मौजूदु न आहे, यानी b जो रुकन न आहे। तंहिंजे करे असां हिन जे लाइ निशानी इस्तेमालु कंदासीं हीअं। त 3 जेको आहे उहो b सां तालुक़ नथो रखे। प्यारा ॿारो, उनखां अलावा असां अॻिते हली करे मश्क कंदासीं। चए थो जेकॾहिं p बराबरि आहे a, e, i, o, u जे, यानी p जा जेके रुकन आहिनि उहे a, e, i, o, u जे आहिनि, त पोइ हेठियुनि में कहिड़ा सही ऐं कहिड़ा ग़लति आहिनि? त हेठियुनि में कहिड़ा सही या कहिड़ा ग़लति आहिनि? पहिरियां असां ॾिसंदासीं त a जेको आहे हिन सां तालुक़ रखे थो। ॾिसूं था p बराबरि आहे a, e, यानी a तालुक़ रखे थो, त असां चवंदासीं त हीउ जवाबु सही आहे। ॿिए नंबर ते चए थो b तालुक़ रखे थो p सां। ॾिसो b हिते आहे, a, e, i, o, u आहे, b न आहे। तंहिंजे करे असां चवंदासीं b जेको आहे तालुक़ नथो रखे। इन जे करे असां हिन खे छा रखंदासीं? ग़लति लिखंदासीं। ठीकु आहे, सही आहे। हिते का बि असां चेंजिंग न कंदासीं, छो त हिते असां ग़लति लिखियो आहे, तंहिंजे करे हिते इहो ई रहंदो। पोइ चए थो ई जेको आहे तालुक़ रखे थो p सां। ॾिसो हिते a, e, हा e तालुक़ रखे थो p सां, त पोइ असां हिन खे चवंदासीं सही आहे। प्यारा ॿारो, असांजो चौथो नंबर सुवालु आहे, छा f तालुक़ रखे थो p सां? हिते ॾिसो a, e, i, o, u आहे, f कोन्हे, तंहिंजे करे ही छा आहे? ग़लति आहे। छा i तालुक़ रखे थो p सां? i p सां तालुक़ रखे थो। चए थो i जेको आहे p सां तालुक़ रखे थो, छो त a, e, i मेंबर आहे p जो, तंहिंजे करे ही जेको सवालु सही आहे। चए थो j जेको आहे p सां तालुक़ रखे थो। ॾिसूं था p सेट आहे, उनजो मेंबर j आहे। ॾिसंदासीं a, e, i, o, u।
न जे कोन्हे, तंहिंजे करे असां हिते छा कंदासीं, ग़लति कंदासीं। प्यारा ॿारो, हीउ टॉपिक पढ़ण जे लाइ तव्हांखे थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। असां सिर्फ़ु इहो ॾिसंदासीं त कंहिं बि शइ जे रुकन या शइ जे में मौजूदु हुअण या तालुक रखण लाइ असां निशानी इस्तेमालु कंदासीं। कहिड़ी? ई बि न आहे, नंढी ई बि न आहे, हीउ ग्रीक लेटर आहे एप्सिलॉन, इहो इस्तेमालु कंदासीं। या जेकॾहिं कंहिं बि रुकन जो सेट में मौजूदु न हुजण या तालुक न रखण लाइ असां निशानी ई लिखी करे मथां लकीर पाईंदासीं। बी में बी जा रुकन हुया 2 4 6 8, जंहिंमें 2 जेको बी जो रुकन हो तंहिंजे करे असां निशानी लिखीसीं। या असां हिनखे सिंधी में लिखियोसीं 2 तालुक रखे थो बी सां, यानी 2 मेंबर तालुक रखे थो कंहिंसां बी सां। असां ॿी मिसाल इस्तेमालु कईसीं त बी जा मेंबर आहिनि 2 4 6 8, त हिते पुछे थो त पोइ 3 बी सां तालुक रखे थो या नथो रखे, त 3 बी सां तालुक नथो रखे, इन जे करे असां हिते बि लिखंदासीं त 3 जेको आहे उहो तालुक नथो रखे, 3 तालुक नथो रखे कंहिंसां पुट बी सां। ठीकु आहे। उनखां अलावा असां हेठी मश्क बि कईसीं। इन मश्क में असां ॾिठोसीं त पी जा मेंबर हुया AEIOU, इन में सभु मेंबर चेक। प्यारा ॿारो, असां हाणे मश्क बि कई हुई। मश्क में असां ॾिठोसीं त पी जा जेके रुकन या मेंबर हुया AEIOU हुया, उन्हनि मां कहिड़ा उन सां तालुक रखनि पिया, कहिड़ा उन सां तालुक न पिया रखनि, असां इहो बि ॾिठोसीं। असां पहिरें नंबर ते ॾिठोसीं त A तालुक रखे पियो पी सां, तंहिंजे करे असां हिनखे सही कयोसीं। बी तालुक रखे पियो पी सां, न पियो रखे, तंहिंजे करे हिनखे ग़लति कयोसीं। ई तालुक रखे थो पी सां, चेक करे ॾिठोसीं त उहो तालुक रखे पियो, तंहिंजे करे हिनखे टिक कयोसीं सही। एफ तालुक जेको आहे उहो पी सेट सां न पियो रखे, यानी एफ जेको हो पी जो मेंबर न हो, तंहिंजे करे असां हिनखे ग़लति कयोसीं। आई जेको तालुक रखे पियो पी सां, तंहिंजे करे असां आई इन खे सही कयोसीं, छो त आई मेंबर आहे पी सेट जो। उनखां अलावा जे जेको आहे उहो मेंबर न हुयो पी सेट जो, तंहिंजे करे असां हिनखे छा कयोसीं, ग़लति कयोसीं। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आया आहियूं त को बि रुकन कंहिं सेट सां तालुक रखंदो त असां उनखे लिखंदासीं त तालुक रखे थो, ऐं उनजे लाइ निशानी इस्तेमालु कंदासीं ही। जेकॾहिं को बि रुकन या मेंबर कंहिं सेट सां तालुक न रखंदो त उनजे लाइ असां निशानी इस्तेमालु कंदासीं ही। असां निशानी ही बि इस्तेमालु करे आया आहियूं। तालुक रखे पियो त ही निशानी इस्तेमालु कईसीं, न तालुक रखे पियो त ही निशानी इस्तेमालु कईसीं, ऐं गॾोगॾु तालुक रखे पियो या न रखे पियो असां उनजी हिकिड़ी मश्क बि कईसीं। प्यारा ॿारो, सुभाणे असां सेट जे बारे में वधीक पढ़ंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।